ख़बर शामिल कयूं था ब्यूरो चीफ कराची मोहम्मद सलीम मेमण की रिपोर्ट मूजिब मंगोबी टाउन यूसी 11 जे ठारू मेंगल ॻोठ में दरगाह सैयद अब्दुल करीम शाह जो सालियानो मेलो ऐं 40हों उर्स मुबारक दरगाह कमेटी मेंगल बलोच वेलफेयर एसोसिएशन तरफ़ां मल्हायो वियो। हर साल जीअं हिन साल बि वॾे अक़ीदत एहतराम सां धाम धूम सां मल्हायो वियो, जंहिंमें हज़ारनि जी तइदाद में अक़ीदतमंदनि शिरकत कई। दरगाह कमेटी मेंगल बलोच वेलफेयर एसोसिएशन तरफ़ां उर्स मुबारक में सबील जा वॾा स्टॉल, लंगर न्याज़ समेत सिक्योरिटी जो बंदोबस्त कयो। उन हवाले सां दरगाह कमेटी जे सरबराहनि में नासिर मेंगल, वडेरो नूरमंद बिरोही, शौकत बिरोही, वडेरो आलम खान बिरोही, अज़ीज़ बिरोही, अब्दुल शकूर बिरोही GNP न्यूज़ सां वधीक ॻाल्हाईंदे चयो त अब्दुल करीम शाह सखी सरकार शहबान जी महीने में हर साल इहो उर्स लॻंदो आहे। ख़ुसूसन शहबान जी हर पहिरीं बुध ते पहिरीं ॾींहुं धमाल थींदो आहे। बुध ऐं जुमेरात जुमा 2 ॾींहं माशाल्लाह मेलो लॻंदो आहे। इन खां पहिरीं हिते मलाकड़े जो बि निज़ाम हो सन 1996 ऐं 95 में। उन खां पोइ जीअं आबादी वधंदे वियो, जॻह घटि पइजी वियो असां वटि, तमामु मार्केट वारो ऐं झूला वारा ऐं आबादी जे हिसाब सां असां इन शइ खे ॾिसी करे हाणे सूफ़ियाड़ो पंहिंजो फ़क़ीरी जेको कलाम हूंदो आहे उहो महफ़िल बि हूंदो आहे ऐं पंहिंजो लंगर जो निज़ाम हूंदो आहे ऐं ख़ुसूसन मार्केट वारा बि ईंदा आहिनि। माशाल्लाह तमामु ख़लक़त वॾो मौजूदु हूंदो आहे सैयद अब्दुल करीम शाह सखी सरकार जो उर्स मेले ते। सैयद अब्दुल करीम शाह बादशाह जो उर्स मुबारक ये टोटली इन जो इंतज़ाम थारू मेंगल ॻोठ असांजो मेंगल कम्युनिटी आहे, मेंगल बलोच वेलफेयर एसोसिएशन जा उन सभिनी ॿाहिरनि जी ताउन सां हिन प्रोग्राम कयूं था। बाक़ी असांजो ही मज़ार शरीफ़ असांजो बुज़ुर्ग पीर सैयद अब्दुल करीम शाह बादशाह त क़दीमी मज़ार आहे तमामु। ये पूरे इलाइक़े में जीअं असांजो ॻोठ आहे त मतिलबु ब्रिटिश ज़माने जो आहे, त साईं करीम शाह जो दरबार जो आहे न सदियुनि खां मतिलबु हिते मौजूदु आहे। सिक्योरिटी जा इंतज़ाम हर साल असांखे इलाही चैलेंजिंग आहे। ठीकु है, हर साल हिते पब्लिक जो रेशो इलाही वधे थो, तो असांजो पूरी कम्युनिटी वॉलंटियर सभु ॼण मिली जुली करे इन सिक्योरिटी जे इंतज़ाम के लंगर विराइण, इहे सभु टोटली असांजो पंहिंजो इंतज़ाम आहे।